श्री सुखमनी साहिब अष्टपदी अठी पौरी चौथी। ब्रह्म ज्ञानी एक ऊपर आस, ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश। ब्रह्म ज्ञानी के गरीबी समाहा, ब्रह्म ज्ञानी पर उपकार उमाहा। ब्रह्म ज्ञानी के नाही धंधा, ब्रह्म ज्ञानी ले धावत बंधा। ब्रह्म ज्ञानी के होय सुभल्ला, ब्रह्म ज्ञानी सुफल फल्ला। ब्रह्म ज्ञानी संग सगल उधार, नानक ब्रह्म ज्ञानी जपै सगल संसार। ब्रह्म ज्ञानी जी हिक प्रभु में आहे आस, न ब्रह्म ज्ञानी जो कॾहिं बि थिए थो नास। ब्रह्म ज्ञानी गरीबी या नम्रता में समायल आहे। ब्रह्म ज्ञानीअ जे परोपकार या शेवा में उमंग उत्साह आहे। ब्रह्म ज्ञानीअ खे संसारी धंधो न आहे। ब्रह्म ज्ञानी भिटकंदड़ खे ॿधी काबू कयो आहे। ब्रह्म ज्ञानी जेकी करे सो ॾाढो चङो आहे। ब्रह्म ज्ञानीअ जे धंधनि ऐं कम जो नतीजो हितकारी आहे, ॿियनि खे फ़ाइदो पहुचाईंदड़ आहे। ब्रह्म ज्ञानीअ जे संग में सभिनी जो उद्धार थिए थो। अहिड़े ब्रह्म ज्ञानीअ खे सारो संसार पूॼे थो। ब्रह्म ज्ञानी संग सगल उधार, नानक ब्रह्म ज्ञानी जपे सगल संसार। मन प्रबोध टेटें का छटें ताईं। तज काया माया का तुमो, तन में मन में जप नाम। नूरी गोविंद गाए मनत, पूरन तुझा काम। राम नाम जो सिमरे सिमरे, सोई साचे मान। नूरी गोविंद गाए मना, सिमरे पाए पद निर्वाण। गंगा जमुना तीरथ स्नान, सब बिठा कर तू जान। नूरी गोविंद गाए मना बिन, सिमरन निफल तपस्या दान। दिस जग सारो आहे कठोर, कहन जो कोई नाय। नूरी गोविंद गाए मना, राम नाम आधारो जीवन आ। नूरी गोविंद गाए मना, राम नाम आधारो जीवन आ। अंतर ज्योत जगाए
जी तो बत्ती बारी अंदर मुझे ऊंधे सारी राम जी तो बत्ती बारी अंतर ज्योत जगाए राम अंतर ज्योत जगाए राम अंतर ज्योत जगाए राम अंतर ज्योत जगाए राम राम तू आही ज्योत भंडार सभिन जो तू मददगार राम तू आही ज्योत भंडार सभिन जो तू मददगार पहजन खे तू की न छड़ी दे पहजन खे तू की न छड़ी दे पगल जीवन अची अड़ी दे पगल जीवन अची अड़ी दे अंतर ज्योत जगाए राम अंतर ज्योत जगाए राम अंतर ज्योत जगाए राम अंतर ज्योत जगाए राम अंजलिय जो तू अर्ज न्याय अंतर ज्योत अची तू जगाए अंजलिय जो तू अर्ज न्याय अंतर ज्योत अची तू जगाए इन दिल अंदर गीत तू गाए भव सागर भारी पार पहुँचाए इन दिल अंदर गीत तू गाए भव सागर भारी पार पहुँचाए अंतर ज्योत जगाए राम 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 श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13 श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13 वेर भाव खां जो रहे थो परे ऐं सभिनी जो मित्र अभिमान ममता बिना खिम्यावान दयालु रहे जो सदा संतोषी ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे ऐं चिंता खुशी का न्यारो हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो इच्छा रहित जो पवित्र चतुर जो ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो फल जी इच्छा सब पिछी जो करे सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो चिंता रहित जो न उमेदूं अॾे सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो शत्रु मित्र ऐं मान अपमान
सदगर में आई सुख दुख सबिन में समाभाव रखे छो रहे राजी सबते निंदा स्तुति में सागी रीत हले छो धन नजर मिलकत बिना शांति को अस्थिर चित्त वारो सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो अमृत रूपी ही ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो अमृत रूपी ही ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो छो। पिया
Nuri Granth, page 380, 380. Shri Ram. Shri Ram tota balhar vanya balhar, sukhdayak sundar dilje mandar ja sardar. Balhar vanya sab sankat mochan, Shri Ram ain tunja kamala lochan. Karanidhi sukh sampadi tu ai patak haran. Balhar vanya Shri Ram tunji atham varti sharan. Kurban vanya Shri Ram tota sadke sadke मां सद बार एक बार अची तमें जन पखन में नूरी निमाणी तू न्यार. Shri Ram. O Shri Ram, let me ever be a sacrificial offering unto you, bestower of happiness and the beautiful master of the temple of my heart you are. You save us from all dilemmas and perplexities. O Shri Ram, lotus-like are your beautiful eyes. You are the master of compassion, bestower of all happiness and wealth, and purifier of all pollution. And unto you, O Shri Ram, I have surrendered myself, and a sacrificial offering unto you am I. O Shri Ram, a sacrifice unto you I am, and 100 times I surrender myself as a sacrificial offering unto you. Come unto my humble abode. Pray, come but once unto my hut, and bestow your glance on me, says Nuri Nimani.
लिया दिल जे मंदर में से मारियो ब्याई जुदाई ओ ब्याई जुदाई सब तात पराई विसारियो राम जे चरणन सिर झुकायो राम जे चरणन सिर झुकायो राम जे चरणन सिर झुकायो संतन जे कदमन वही पार लिकायो संतन जे कदमन वही पार लिकायो ब्यारी जे दियन सा ब्यारी जे दियन सा श्री राम रिझायो ब्यारी जे दियन सा श्री राम रिझायो राम जे चरणन सिर झुकायो राम जे चरणन सिर झुकायो राम जे चरणन सिर झुकायो श्री राम श्री राम श्री राम कृपा पायो पायो नूरिन माणी नूरिन माणी नूरिन माणी सतगुर आयो आयो रखी आस पाए प्यास पुकार्यो नूरिन माणी सतगुर आयो आयो रखी आस पाए प्यास पुकार्यो रखी आस पाए प्यास पुकार्यो राम जी चरणन सिर झुकायो राम जी चरणन सिर झुकायो राम जी चरणन सिर झुकायो श्री राम कृपा पायो पायो राम जी चरणन सिर झुकायो राम जी चरणन सिर झुकायो श्री राम श्री राम श्री राम कृपा पायो 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 राम जे चरणन सिर झुकायो राम जे चरणन सिर झुकायो राम जे चरणन सिर झुकायो सिर झुकायो सिर झुकायो खासी कायल पे तो पुकारा सालन खासी कायल पे तो पुकारा बुधंदे जरूर वेठी
वाट निहार्या बुधन दे जरूर वेठी वाट निहार्या वाट निहार्या रहम में राम अंतर ज्योत जगाए 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 हिन दिल अंदर अनहद शब्द गाए हिन दिल अनहद शब्द गाए सालन खास कायल पे तो पुकारा सालन खास कायल पे तो पुकारा सालन खास कायल सालन खास कायल पे तो पुकारा पे तो पुकारा पुकारा सालन खास कायल पे तो पुकारा सालन खास कायल पे तो पुकारा बुधन दे जरूर वेठी वाट निहार्या 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 इंदे इंदे जरूर तू इंदे 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 पहंजी खे तू पाण सनींदे 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 इंदे इंदे जरूर तू इंदे 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 वठी हलंदे तू पंहिंजे धाम 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 जित गंधर्व गाइन राम 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 जित गंधर्व गाइन राम 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 हो जित गंधर्व गाइन राम 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 हो जित गंधर्व गाइन राम 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 राम
राम बोलो राम राम राम। राम राम बोलो राम राम राम। गाए गाए पंहिंजो होश गवाइन, गाए गाए पंहिंजो होश विञाइन, गाए गाए पंहिंजो होश विञाइन, गाए गाए पंहिंजो होश विञाइन, गाए गाए परम पद पाइन, गाए गाए परम पद पाइन, गाए गाए परम पद पाइन, गाए गाए परम पद पाइन। ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे। पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे, पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे, पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे, पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे। ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे। अंजलि अन्या तू छो नथी सुजाग, अंजलि अन्या तू छो नथी सुजाग, अंजलि अन्या तू छो नथी सुजाग, अंजलि अन्या तू छो नथी सुजाग। अंजलि 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 अन्या तू छो नथी सुजाग, अंजलि अन्या तू छो नथी सुजाग। वठ राम आसीस, वठ राम आसीस, वठ राम आसीस, वठ राम आसीस, राम आसीस वठ खोल पंहिंजो भाव, राम आसीस वठ खोल पंहिंजो भाव। ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, 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 ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे। पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे, पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे, पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे, पंहिंजीअ खे तूं पाण सनींदे। ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे, 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 ईंदे ईंदे ज़रूर तू ईंदे। रहम मेरा। हरे कृष्ण हरे राम दादा श्याम, हरे
कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम। भेदरवई भावरो अजो को देव करो न पवित्र दिया राम नवमी जो दी आई जन्माष्टमी असांजी तारीख़ में ही कहलाने मुख्य ॾींहं आहिनि। प्यारे सत्संगियो भेनरूं ऐं भाउरो ऐं अॼु सुबुह जो श्री सुखमनी साहिब मां जे मूं वचन वरितो जे हेठियां अखर मूं पढ़िया सो पंडित जो मन पर ॿुधाए राम नाम आत्ममय सोधाए। सो पंडित जो मन पर ॿुधाए राम नाम आत्ममय सोधाए। मूंखे प्यास हुई त वचन में जेकर राम नाम अचे प्रभु मूं चयो जेकॾहिं मुंहिंजी प्यास पूरी आहे त राम नाम अखर मुंहिंजे दिलि खे जेकर ॾाढो आनंद ॾे ऐं वचन मूं पढ़ियो हिननि ॿिनि सूचियुनि जो श्री सुखमनी साहिब अष्टपदी नाई पौड़ी चौथी ऐं हिन पौड़ीअ जे शुरूआत में ही अखर आया सो पंडित जो मन पर ॿुधाए राम नाम आत्ममय सोधाए। पंडित माना पढ़ियल मां पढ़ियल केरु आहे सची विद्या कंहिंखे थी मिले सो पंडित सची विद्या उनखे मिली आहे जो मन पर ॿुधाए जो मन खे प्रबोध ॾे थो मन खे सिख्या ॾे थो सो पंडित जो मन पर ॿुधाए। सची विद्या उनखे मिले थी जो पंहिंजे मन खे ठाहे थो। थोरनि ॾींहंनि खां विषय जो खुलियो आहे सो हीअ मन खे कीअं ठाहियूं। हीउ मन चंचल हीउ मन चोर हीउ मन अटकल नई रमज़ुनि में होशियार हिन मन खे कीअं ठाहियूं। ऐं अॼोके वचन में इन सुवाल जे जवाब बनस्पत कुझु
असांखे मिले थो सो पंडित जो मन परबोध है। सची विद्या उनखे आहे जो पंहिंजे मन खे ठाहे थो। कीअं थो ठाहे? राम नाम। राम नाम सां ठाहे थो मन खे। राम नाम राम नाम राम नाम। कीअं थो ठाहे? राम नाम सां मन खे कीअं थो ठाहे? राम नाम आत्ममय सोझाए। आत्म माना अंदर, आत्म माना हृदय। जेको राम नाम खे आत्म जे अंदर सोझे थो, जेको प्रभुअ जो प्यारो राम नाम राम नाम राम नाम वरी वरी ध्याए वरी वरी गाए। राम नाम सां जो पंहिंजे हृदय खे, जो पंहिंजे आत्म खे सोझे थो। राम नाम सां जो पंहिंजे हृदय अंदर पाण खे बनाए थो, नओं बनाए थो, नओं ठाहे थो। सोई पंहिंजो मन निर्मल रखे थो। न त मन चंचल चंचल चंचल। मन खे ठाहिण जो तॾहिं साधन हिकु कहिड़ो आहे? राम नाम। राम नाम ॻायो, राम नाम ध्यायो। सो पंडित जो मन परबोध है। राम नाम आत्ममय सोझ है। जो आत्मा खे, पंहिंजे अंदर खे, पंहिंजे हृदय खे शुद्ध करे थो, निर्मल करे थो। कीअं? राम नाम सां। राम नाम ॻाए, राम नाम ॻाए, राम नाम ॻाए। मुंहिंजा प्यारा सत्संगी भाउरो ऐं मुंहिंजूं भेनरूं, अॼोको ॾींहुं मूं लाइ हिकु पवित्र ॾींहुं हिन करे बि आहे छो त अॼोके ॾींहुं मुंहिंजो प्यारो पूज्य दादा परलोक पधारियो। अॼोके ॾींहुं रामनवमीअ जे ॾींहुं ही प्यारो परलोक पधारियो। मूं पे समझो हूंदा मूंसां हमेशा, पर मां त मूर्ख होसि। हमेशा रहे केर, सब फानी सब फानी। न मां न तव्हीं न कोई भी इंसान रहे हमेशा, पर मां होसि मूर्ख। ऐं मूं पे समझो मूंसां हूंदा हमेशा। मूं पे समझो त मुंहिंजा प्राण प्यारे जे ज़िंदगीअ में छुटंदा। प्यारे सत्संगियो, पर ही प्यारो हलियो वियो ऐं मूंखे सुधाए कीअं वरी वरी श्री राम जो ज़िक्र मूंसां कंदो हो। केॾो न प्यार हो हिन खे राम नाम वास्ते। हिकु सिंधीअ में पुस्तक छपियाई जंहिंमें फ़क़ति राम जो ज़िक्र थियल आहे। श्री राम श्री राम श्री राम। श्री राम जो भक्त हो ऐं श्री कृष्ण जो भक्त हो। प्यारे सत्संगियो, राम नाम राम नाम राम नाम जो वीचार करे मूंखे स्वाभाविक प्यारे जी यादगिरी अचे ऐं के ॿिए जी यादगिरी बि।
जो असांजे भारत जो पूज्य, असांजे भारत जो महंदार, करोड़नि करोड़नि लखनि करोड़नि जो महंदार, उन जी यादगिरी बि अॼु मूंखे अचे थी। उन जो नालो महात्मा गांधी। महात्मा गांधी जॾहिं न प्यारे खे दिल्लीअ में गोली लॻे थी, ओचितो ई ओचितो गोली लॻे थी, आयो आहे सत्संग हलाइण, आयो आहे उन ॾींहं जो उपदेश ॾियण, ओचितो ई ओचितो प्यारे खे गोली लॻे थी, प्यारो किरी पवे थो, किरी पवे थो। ऐं उन वक़्तु श्वास श्वास सां, प्राण प्राण सां ॿ अखर फ़क़ति चवे थो, ॿ अखर ॿ दफ़ा चवे थो, ॿ अखर ॿ दफ़ा, हाय राम हाय राम, हाय राम हाय राम, ओ राम ओ राम। राम खे प्यारो यादि करे थो उन वक़्तु, अंतकाल में अंतकाल में अंतकाल में ही असांजो प्यारो, करोड़नि जो प्यारो, ही असांजो पूज्य, ही प्रभुअ जो प्यारो, देवताउनि जो प्यारो, उन वक़्तु राम खे यादि करे थो, हाय राम हाय राम, हाय राम हाय राम। इहे अखर चई ही पंहिंजा पोयां पसा ॾे थो प्यारे सत्संगियो। शल अॼोके ॾींहुं तव्हीं ऐं मां राम खे यादि करियूं, राम खे यादि करियूं, श्री राम खे शल यादि करियूं, शल यादि करियूं, शल यादि करियूं, रोज़ शल यादि करियूं, पर अॼोके ॾींहुं ज़रूरु प्यारे खे यादि करियूं, न देखा देखीअ जे भाव में, पर लिकल तरह शल प्यारे खे दिलि जे अंदरि यादि करियूं, लिकल तरह न कंहिंखे ॾेखारियूं, पर दिलि जे अंदरि शल उचारियूं ही मंत्र जो केतिरा दफ़ा न हिकु हिकु राति मां उचारींदो आहियां, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। रोज़ जेकर उचारियो इहो मंत्र तव्हांजो तव्हांजे जीवन में घिरी वञे, तव्हांजे निंड में इहो मंत्र घिरी वञे, तव्हांजे सुपननि में इहो मंत्र घिरी वञे, लोकनि खे न ॾेखारियो, पर राति जो जॾहिं तव्हीं पाण सां आहियो तॾहिं शल वरी इहो मंत्र उचारियो ऐं ॾींहं जो शांति में दिलि जे अंदरि इहो मंत्र उचारियो, हरे राम 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 हरे हरे। लोकनि खां लिकाए इहो मंत्र जेकर उचारियो तुंहिंजो इष्ट प्यारा, तुंहिंजो प्यारो जेको बि हुजे उन जे सूरत में तूं लिकल रहो, महबूब जे सूरत में महबूब जो नालो लिकल तरह उचार, रोज़ पाण खे महबूब जे नाम जो पानी प्यार पंहिंजो जीवन मानिक जन्म सफल कर। ओम ब्रह्म कृपा केवल, कृष्ण कृपा केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।
राजा राम त आयो आयो, आज पधार्यो आज पधार्यो, मुँह घर आयो आयो राम, मुंहिंजे जीवन जो विश्राम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼोको ॾींहुं पवित्र ॾींहुं, महापवित्र ॾींहुं, श्री राम नवमीअ जो पवित्र ॾींहुं। अॼोके ॾींहुं हज़ारा वरे अॻु अयोध्या में प्रभु पाण आयो। पहिरें वेस वसंती पाए जामो इंसानी प्रीतम पाण पधारियो। राजा दशरथ जे घर में, रघुकुल में, राजा दशरथ जे घर में, माता कौशल्या जे कक्ष में प्यारे अची जन्म वरितो। पाण ते राम जो नाम धरायई। अॼु राम जो नाम करोड़नि दिलनि जे अंदरि वॼी रहियो आहे। अॼु राम जो नाम केतिरनि ते आसीस आणे थो। अॼु राम जे नाम द्वारा केतिरा मिरेकिल्स, केतिरियूं करामतूं कयूं वञनि थियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, राम प्रभुअ पाण रघुकुल में अची जन्म वरितो। त रघु केरु हो? राजा दिलीप राजा, महाराजा हो। अयोध्या जो राजा 3 ॾींहंनि में लेखियो वेंदो सॼे भारत जो राजा। भारत में वॾो राजा। हिन जे घर में को ॿार कीन ॼाओ। साल गुज़री विया, शादी कई, पर घर में ॿार कीन आयो। पोइ ॿार ॼमे थो। हुन ॿार जो नालो रघु, जंहिंजे नाले ते आहे रघुकुल, जंहिं कुल में प्रभु पाण अची पैदा थिए थो। श्री राम पाण जन्म वठे थो इन रघुकुल में। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, रघु हिकु अजीब ॿारु, होशियारु, हमदर्द, हिमत वारो, बहादुर, वीर, डिॼंदो कीन हो, निडर इंसान, कीअं न वॾो थिए थो। ऐं संदसि पिता चवे थो, मां जे करे हींअर हिन जी शादी करायां। ऐं 3 ॾींहंनि में हमेशह वॾी सेरेमनी थींदी हुई। 3 ॾींहंनि में वॾा जलसा थींदा हुआ। ऐं राजा जे पुट खे एयर एपरेंट, क्राउन प्रिंस करे हुनखे इंस्टॉल कंदा। इंस्टॉलेशन सेरेमनी थींदी हुई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं राजा दिलीप चवे थो त मां हींअर रघुअ खे जेकर इंस्टॉल करियां, संदसि शादी बि करायां ऐं खेसि इंस्टॉल करायां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वक़्तु गुज़रंदो वञे थो ऐं राजा दिलीप खे ख़्यालु थिए थो त मां जेकर चए थो मूं 99 यज्ञ हिल ताईं कया आहिनि, मां जेकर 100 यज्ञ करे, I should be called the Lord of 100 sacrifices, the Lord of 100 yagnas. मां जेकर बाक़ी 1 यज्ञ इहो करे, 100 यज्ञ करे, छो त हेल ताईं इहो टाइटल फ़क़ति हिक खे हूंदो हो। कंहिं बि 100 यज्ञ कीन कया। केतिरा ई राजाऊं थी विया आहिनि, केतिरा ई महाराजाऊं थी विया आहिनि, पर कंहिं बि 100 यज्ञ कीन कया। कंहिं 1 यज्ञ कयो, कंहिं 5 कया, कंहिं 10 कया। हिन 99 पूरा कया। चयईं मां हाणे जेकर 100 करे, मां बि आई मे बी नोन
as the Lord of 100 sacrifices. फ़क़ति हिकिड़ो इंद्र जो देवताउनि जो राजा, तिनियनि में देवलोक ऐं मनुष्य लोक पाण में ॻंढियल हूंदा हुआ, हिक ॿिए सां कम्यूनिकेट करे सघंदा हुआ। तव्हीं अॼुकल्ह इहो एतवार नथा करियो, छो त यू आर चिल्ड्रन ऑफ अ लेटर ग्रोथ, पर तिनियनि में हिक ॿिए में कम्यूनिकेट करे सघंदा। ऐं हीउ चवे थो मां बि इंद्र वांगुरु जेकर थियां अ लॉर्ड ऑफ 100 सैक्रिफाइसिस। रघु खे कोठे थो, पंहिंजे पुत्र खे कोठे थो, रघु मुंहिंजा प्यारा, तूं जेकर मां चाहियां थो त मां 100 अश्वमेध यज्ञ जेकर करियां, तूं जेकर उन घोड़े जी चार्ज खणी, इहो न यज्ञ कंदा हुआ, पोइ हिकु घोड़ो कढंदा हुआ, घोड़ो पियो हलंदो हो, जिते बि घोड़ो चाहे उते वञे, पुठियां केतिरा ई वेंदा हुआ घोड़े जे रखिया वास्ते। पोइ घोड़ो चकर हणंदो वेंदो, चकर हणी 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 नेठि वरी मोटी ईंदो हो। जुदा जुदा किंगडम्स मां, जुदा जुदा राॼनि मां इहो घोड़ो वेंदो हो। जेकॾहिं इन घोड़े खे चैलेंज न कंदा हुआ, केर बि घोड़े खे पकड़ींदो न हो, जे घोड़े खे को पकड़ींदो माना उहो चवे थो त मां दिलीप राजा खे पंहिंजो वॾो करे नथो सम्झां, पोइ लड़ाई लॻंदी, लड़ाई छिड़ंदी हुई। अहिड़ीअ तरह केतिरनि राजाउनि खे उन्हनि ते रघु फतेह पाए थो। पोइ हिकु ॾींहुं ओचितो ई ओचितो ॾिसे थो घोड़ो केरु भॼाए थो वञे, केरु भॼाए थो, खेसि पतो नथो पवे, ॾिसी नथो सघे त केरु भॼाए थो वञे। एन इनविजिबल बीइंग, अदृष्ट को हो, अदृष्ट बीइंग जो घोड़े खे भॼाए थो वञे। हीउ चए थो केरु घोड़े खे थो खणी वञे, ख़बर त पवणु घुरिजे केरु आहे, कंहिंसां मां लड़ाई करियां। उन वक़्तु हिनखे यादगिरी पवे थी त नंदनी बि कामधीनू गांइ हुई, जा केतिरनि खे वर ॾींदी हुई। सुरभि जॾहिं गुज़ारे वञे थी, सुरभिअ जी धीउ कामधीनू थिए थी, जंहिंजो नालो हो नंदनी। यादगिरी पवेसि थी त नंदनीअ मूंखे चयो हो त कंहिं बि वक़्तु जेकॾहिं तूं अदृश्ट खे ॾिसणु चाहीं, जेकी बि थिए पियो जो हीअ अखियूं नथियूं ॾिसी सघनि, केतिरियूं ॻाल्हियूं थियनि थियूं जे अखियूं नथियूं ॾिसी सघनि। असांजूं अखियूं फ़क़ति लिमिटेड आहिनि टू द विज़िबल स्पेक्ट्रम, जंहिंखे असीं विबजियोर करे कोठींदा आहियूं, वायोलेट टू रेड, ओसि ताईं असांजूं अखियूं लिमिटेड आहिनि। इंफ्रारेड रीजन में छा थो थिए असांखे ख़बर कोन थी पए, अल्ट्रा वायोलेट रीजन में छा थो थिए असांखे ख़बर नथी पवे, अदृष्ट आहे। चईंसि पर जेकॾहिं तूं अदृष्ट में पीप करणु चाहीं, ॾिसणु चाहीं त अदृष्ट में छा थी रहियो आहे, मां तोखे अचु हिकिड़ो मंत्र ॾियां थी कन में, उहो मंत्र तूं उचारजांइ, तुंहिंजे अॻियां अदृष्ट दृष्ट थी पवंदो। यादि करे थो उहो मंत्र उचारे थो। तव्हांखे बि इहे मंत्र मिली सघनि था, पर तव्हां ॿियुनि ॻाल्हियुनि जे पुठियां ॾाढियूं डोड़ूं था पायो। इहा विद्या असां हिन वक़्त में विसारे छॾी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही उहो मंत्र उचारे थो एंड द होल थिंग बिकम्स क्लियर टू हिम। ॾिसे थो त ही घोड़ो इंद्र भॼाए थो वञे, इंद्र देवताउनि खे हसद थींदो अथव, जहिड़ा हसद हिते माण्हुनि में थींदा आहिनि, हसद तीसा रीस, हिक ॿिए सां विढ़णु झगड़ा करणु, साॻियूं ॻाल्हियूं थींदियूं अथव हुते देवलोक में। इन करे देवलोक लाइ इच्छा न रखो, इच्छा रखो त तव्हांखे प्रभुअ जा कमल चरण मिलनि। प्रभु मूंखे ॿियो कुझु खपे की न, मूंखे फ़क़ति खपे मां तुंहिंजे कमल चरणनि में वेठो हुजां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इंद्र भॼाईंदो पियो वञे, तॾहिं ललकारेसि थो, रघु ललकारेसि थो, चवेसि थो ही तूं छा करे रहियो आहीं, तूं चोरी थो करीं, तो पाण खे अदृष्ट करे ऐं घोड़ो भॼाए थो वञी, तुंहिंजे शान ते आहे इहा ॻाल्हि, तूं देवनि जो राजा ऐं तूं चोरी करीं।
तूं चोरी करे थो, पर सबबु कहिड़ो? ही त जेके यज्ञ असीं करियूं था, अश्वमेध यज्ञ, तंहिंजो घणे में घणो हिसो त तोखे मिलंदो, छो त इट्स एन ऑफरिंग टू द गॉड्स। देव हिकु हिकु यज्ञ इज़ एन ऑफरिंग टू द गॉड्स, तोखे मिलंदो हुअसि, तूं छो थो भॼ? तॾहिं ही इंद्र चवेसि थो त मां इन करे थो भॼाए वञा, छो जो हेल ताईं मां ई होसि हिकु ॼणो जंहिंखे इहो टाइटल हो द लॉर्ड ऑफ 100 सैक्रिफाइसिस। जेकॾहिं तूं घोड़ो वापसि वठी वेंदे अयोध्या में, त हींअर ॿियो ॼणो निकिरंदो, तुंहिंजो पिता दिलीप, जो बि थींदो द लॉर्ड ऑफ 100 सैक्रिफाइसिस। मां इहो सही कोन सघंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, यकदमि रघु पंहिंजो तीर कढे थो, कमान कढे थो, तीर छोड़े थो, इंद्र खे चवे थो त घोड़ो पोइ तूं खणी सघंदे, पहिरीं मूंखे मार। मां आहियां जंहिंखे पूज्य पिता अपॉइंट कयो आहे एज़ द केयर टेकर ऑफ द हॉर्स। हिन घोड़े जो संभालींदड़ मूंखे करे रखियो अथई, इन करे पहिरीं मूंखे मार, पोइ अच। तीर छोड़े थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, लड़ाई लॻे थी। इन लड़ाईअ में इंद्र खे हूंदो हिकिड़ो ख़ासि वेपन, हिकिड़ो ख़ासि हथियार, जंहिंखे को थींदा वज्र। वज्र जी माना आहे थंडर बोल्ट, वज्र जी माना आहे गजगोर, जंहिंजो नालो ई हूंदो गजगोर। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन लड़ाईअ में रघु खटे थो। टिनिनि में राजाऊं या राजकुमार या जेके क्राउन प्रिंसिस हूंदा, ॾाढा बहादुर हूंदा, वीर हूंदा, जोधा हूंदा। अॼुकल्ह जा राजाऊं ऐं प्रेसिडेंट ठऊं छुहणियुनि ते किरी पवनि। अॼुकल्ह दम अथनि कोन, ही जेके हेॾियूं लड़ायूं ॿड़ायूं कनि था, मंझंदि कहिड़ी ताक़त आहे, का बि शक्ति कोन्हे। टिनिनि में हिकु हिकु राजा एॾो वीर हूंदो हो, हज़ारनि माण्हुनि सां अकेलो सिंगल हैंडेड ही यूज़ टू फाइट। महारथी, जॾहिं कुरुक्षेत्र जी लड़ाई लॻी आहे तॾहिं महारथी हूंदा। महारथी उन खे टाइटल मिलंदो हो जो हिकु ॼणो सिंगल हैंडेड 10,000 माण्हुनि खे मुंहुं ॾेई सघे। पोइ ही इंद्र चवेसि थो त तो खटियो, हाणे तूं घुर, जेकी तूं घुरी मां तोखे ॾियां, पर घोड़ो न घुरजांइ, घोड़ो मां तोखे वापसि कोन ॾींदुसि। ही घोड़ो मूंखे यादगिरी ॾियारींदो त ॿियो को बि आहे जंहिं मूंसां बराबरी कई आहे, इहो घोड़ो भल मां पाण वटि रखां। तॾहिं रघु खेसि चवे थो त भल तूं घोड़ो पाण वटि रख, पर प्रोक्लेम कर, सभिनी खे ॿुधाए, सभिनी खे परूर पवे त मुंहिंजे पिता दिलीप बि 100 अश्वमेध यज्ञ पूरा कया आहिनि। ही इज़ ऑल्सो द लॉर्ड ऑफ 100 सैक्रिफाइसिस। ऐं इहा ख़बर बर वक़्तु मुंहिंजे पिता खे पहुचायो, जीअं मां मोटां पिता वटि, त हुनखे अॻे ई ख़बर हुजे त हू अॻे ई ही हैज़ बिकम द लॉर्ड ऑफ 100 सैक्रिफाइसिस। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ईअं थिए थो रघु मोटी अचे थो, राजा पाण संदसि पिता दिलीप अचे थो, दरवाज़े ते अचे थो, खेसि ग्रीट करे थो, चवेसि थो सॼी अयोध्या तुंहिंजे शान में अची हिते पैदा थी आहे, तुंहिंजो शान करणु चाहिनि था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन रघुअ जे घर में जनमु थिए थो कंहिंजो अज जो। अज बि साॻीअ तरह हो, बहादुर, वीर, जोधो, होशियारु, हमदर्द, हॾॾोखी, दुखियनि दरिद्रनि जो दोस्त, मिसकीननि जो मित्र। नंढे हूंदे खां वठी हिन जे जीवन में इहे गुण उथनि था। केॾी हिन जी मिल्कियत, जुदा जुदा राजनि मां केॾी मिल्कियत ही कठी करे खणी आयो आहे, पर चए थो हीअ मिल्कियत मां पाण वटि न रखंदुसि। सॼी मिल्कियत, न फ़क़ति हीअ मिल्कियत, पर जेका मिल्कियत मुंहिंजो पिता छॾे वियो, मुंहिंजो ॾाॾो छॾे वियो, ॿिया राजाऊं छॾे, सॼी मिल्कियत मां विराए ॾींदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पहिरियों हिसो उन्हनि खे ॾिए थो जिन राजाउनि हिन सां लड़ाई कई ऐं जिन खां हिन लड़ाईअ में खटियो, चई पहिरियों हिसो ॾियो उन्हनि खे।
ऐं ॿियो हिसो जंहिंखे खपे सो खणे। सभु द किंग्स ट्रेशरी बिकम्स एम्प्टी। हिकु रुपयो बि हींअर कोन्हे राजा जे खज़ाने में। जेको बि आयो थिए कुझु न कुझु खणी थिए पियो। हाणे चयूं ट्रेजरी ख़ाली थी वई आहे, हाणे वधीक अञा इहो चयूं मस अनाउंस पूरी तरह न कयूं, उन वक़्तु हिकु अचे थो सन्यासी, नवजवान सन्यासी आहे, चवे थो मां वॾियुनि उमेदुनि सां आयुसि, मां इन उमेद सां आयुसि त अॼु जहिड़ो राजा मूंखे मोटाए की न कढंदो। मूंखां मुंहिंजे गुरुअ ॾाढी वॾी फी घुरी आहे, मूंखे त आहे हिकु दमिड़ी बि कोन जो मां ॾियां। मूं चयो हिकु ई आहे जो मूंखे इहा वॾी फी ॾेई सघंदो, उहो आहे राजा अज। मां हुनजी अची शरण पकड़ी, पर आयो आहियां त मूंखे चयो अथनि त अज जो त सॼो खज़ानो ख़लास थी वियो। मां जेकर 5 मिंट अॻु अचां हा, 10 मिंट अॻु अचां हा, मूंखे राजा सभु कुझु ॾे हा। त जीअं हुकुम हुआ गुरू जो, अज ॿुधे थो, वरी अज चवेसि थो तूं अचु, तोखे छा खपे, घणो खपे, लखनि में ॿुधाए थो। चए थो मुंहिंजे गुरूअ मूंखां हेतिरा लख घुरिया आहिनि। हमेशह 3 ॾींहंनि में रवाजु हूंदो हो त जॾहिं विद्यार्थी विद्या वठी पूरी कंदो हो, गुरूअ वटि वेंदो हो, गुरूअ खां पुछंदो गुरुदेव तोखे दक्षिणा कहिड़ी खपे, गुरू दक्षिणा। पोइ कंहिं न कंहिं गुरूअ खे जेकॾहिं वॾी संस्था ठाराइणी हूंदी हुई या कुझु, त चवंदोसि मूंखे हीअ दक्षिणा खपे जंहिंमां मां हेॾी संस्था ठाराए सघां। सो हिन लाइ केॾी दक्षिणा हिन खां घुरी। चई वञा थो, पंहिंजी वठी ईंदुसि, तोखे अची ॾींदुसि, छो जो तूं मुंहिंजो गुरू आहीं, मां तोखे ज़रूरु दक्षिणा ॾींदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼु जॾहिं ॿुधे थो, अॼु चएसि थो त तूं 2-3 ॾींहं ते तरस, तुंहिंजूं घुर्जूं मां पूरियूं कंदुसि, तूं हितां वञजांइ न। पंहिंजे लश्कर खे चए थो तयारु थियो, सुभाणे असीं सुबुह जो कुबेर सां हली विढ़ंदासीं। कुबेर थींदो आहे द गॉड ऑफ वेल्थ। कुबेर खे ख़बर पए थी। कुबेर चए थो हीउ जे आयो मूं वटि त मुंहिंजो सॼो खज़ानो लुटे वेंदो, हिन सां त मां पुॼी कोन सघंदुसि। हाणे कुझु अटकल करणु घुरिजे, तीअं अचे ई न। सो छा कयईं, लखनि जे तइदाद में सोना सिका हिन जे ट्रेजरीअ में उछलाए, राति जे वक़्तु उछलाए वियो त भई सुबुह जो ई उथंदो, ॾिसंदो हेॾो खज़ानो पियो आहे, चवंदो मां कुबेर सां न विढ़ंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ईअं ई थिए थो। सुबुह जो उथे थो, ॾिसे थो, माण्हू अची ॿुधाइनि था पर तुंहिंजो त खज़ानो भरियो पियो आहे, सोन सां भरियो पियो आहे, सोना ई सोना सिका पिया आहिनि। तॾहिं सम्झे थो त कुबेर जो इहो कमु आहे ऐं हिन खे ॾिए थो। इहा फी जेका ई घुरे थो, तंहिं हूंदे बि केतिरो ई सोन हिन वटि रहे थो। हीउ नवजवान सन्यासी हिन ते आसीस करे थो, चएसि थो मुंहिंजी तो ते हीअ आसीस आहे त तुंहिंजे कुटुंब में बि अहिड़ो हिकु ॼमंदो जो तो जहिड़ो ई हूंदो, जंहिंजी दिलि खुलियल हूंदी, जो बहादुर हूंदो, लड़ाईअ में को बि हुन खां खटी कोन सघंदो, हिमथ वारो हूंदो, हमदर्द हूंदो, हॾ ॾोखी इंसानु हूंदो, पंहिंजे प्रजा जी अहिड़ो ई तुंहिंजे घर में ॿारु ॼमंदो। ऐं साल खन जे अंदरि हिन जे घर जनमु थिए थो, कंहिंजो, दशरथ जो। दशरथ जो जनमु थिए थो। पोइ त तव्हांखे ख़बर आहे त दशरथ कीअं 3 राणियूं खेसि हुयूं, कौशल्या, सुमित्रा, कैकई, पर खेसि ॿारु थींदो ई की न हो। पोइ कीअं न पाण में काउंसिल कोठीनि था, वीचार कनि था छा करणु घुरिजे। पोइ चवनि था हिकिड़ो यज्ञ आहे, पुत्र मेष्टि यज्ञ। उहो जेकॾहिं यज्ञ कयो वञे, पर उहो यज्ञ फ़क़ति हिकु ई इंसानु करे सघंदो आहे। यज्ञ पूरी तरह विधीअ सां थींदा हुआ। एवरीवन हिकु हिकु न करे सघंदो यज्ञ। यज्ञ जी पूरी विधीअ जी जंहिंखे ख़बर हूंदी, उहो ई यज्ञ करे सघंदो। सो चवनि था त हिकु ई आहे ऋष्य श्रृंगी। ऋष्य श्रृंगी आहे जो इहो पुत्र मेष्टि यज्ञ करे सघंदो पूरी विधीअ सां।
पोइ कीअं न हुनखे कोठीनि था, हीअ बि ॻाल्हि वॾी आहे ॾाढी, हुनखे सॾीनि था। हू उन वक़्तु अंग देश में, अंग देश हूंदो अयोध्या देश जे भरिसां, उते आहे, अचे थो 2 साल अची हिननि वटि रहे थो। 2 साल राणियूं टे, कौशल्या, सुमित्रा, कैकई, तिन खे चवे थो तव्हांखे डाइट करिणो पवंदो, फ़क़ति गांइ जो खीरु ऐं खीर जूं प्रोडक्ट्स तव्हांखे ॿियो कुझु खाइणो ई कोन्हे। हीउ आयुर्वेद में ॾाढो होशियारु हूंदो हो, सो हिननि खे पूरीअ तरह 16 महीना ही हिन जे सुपरविजन हेठि पंहिंजी ज़िंदगी रहनि थियूं। 16 महीना ही खेनि चवे थो तव्हांखे ब्रह्मचर्य जी ज़िंदगी रहणी पवंदी। तव्हां हींअर पाण खे गृहस्थी न सम्झंदा, जे तव्हांखे इहो यज्ञ करिणो आहे त मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तपस्या जी ज़िंदगी रहनि थियूं, खाधे पीते में, रहणी कहणीअ में। पोइ 16 महीननि खां पोइ चवे थो हाणे तव्हीं तयारु आहियो, पोइ कीअं न इहो यज्ञ थिए थो। ऋषि वशिष्ठ लोटो भरे उनखे कोठींदा खीर, जंहिंखे असीं चवंदा आहियूं खीरनी, खीरनी उहो भरे रखे थो। पोइ यज्ञ थिए थो, केतिरा ॾींहं इहो यज्ञ हले थो, ऐं पोइ चवे थो हाणे तयारी थी आहे, हाणे भल इहो लोटो ॾिए थो राजा दशरथ खे त ही वञी तूं राणियुनि खे पीआ। खणी अचे थो, राजा खणी अचे थो, पहिरीं कौशल्या खे अधु ॾिए थो, हिन लोटे जो अधु ॾिए थो कौशल्या खे, बाक़ी अध जो अधु यानी चोथों ॾिए थो सुमित्रा खे, बाक़ी जेको चोथों आहे तंहिंजो बि अधु यानी 8 हिसो ॾिए थो कैकईअ खे, बाक़ी जेको 8 हिसो बचे थो सो सभु चवनि था वरी ॾियो सुमित्रा खे। इन करे सुमित्रा खे 2 जाड़ा ॿार ॼावा, लक्ष्मण ऐं शत्रुघ्न। इहे पोइ कीअं जनम थिए थो। अॼोके ॾींहुं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, माता कौशल्या जे कक्ष में प्रभु पाण अची जनम वठे थो, प्रभु पाण अची जनम वठे थो। कीअं वधे थो सालनि में, कीअं उहो ॾींहुं अचे थो जॾहिं सिख्या ॾिए थो। कहिड़ी सिख्या ॾिए थो? चए थो सभ खां उत्तम अथव नाम, नाम न विसारियो, नाम न विसारियो। चए थो राम खां वधीक अथव राम जो नाम। गुरु जिन चवनि था न पंहिंजे बाणीअ में, सभ खां मथे अथव नाम। कीअं न धनुष कोठीअ वटि अची बीहे थो, ऐं ही वनर पुल था वधनि सीलान पहुचण वास्ते, वॾा वॾा पत्थर खणी उन्हनि ते लिखनि था राम। राम लिखिबो आहे न जीअं देवनागरीअ में राम, हिकु हिकु पत्थर ते राम लिखी विझनि था पाणीअ में, उहे पत्थर अची तरनि था। श्री राम अचे थो, श्री राम हिकु वॾो बोल्डर खणी विझे थो, चऊं हीउ त सभिनी खां मथे तरंदो, पर ॾिठऊं ही ॿुॾी वियो पत्थर। वरी ॿियो बोल्डर खईं, वरी उहो ॿुॾी वियो। तॾहिं वानरनि खे सिख्या ॾिनई त राम खां वधीक अथव राम जो नाम, नाम न विसारियो, नाम न विसारियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, रामनवमीअ जो ॾींहुं साल ब साल अचे थो, पाण सां इहा हिकु सिख्या खणी, नाम न विसारियो, नाम न विसारियो। राम खां मथे अथव राम जो नाम, नाम न विसारियो। ऐं न विसारियो त नाम जा भॻल रूप ही जे तव्हांजे चौगिर्द आहिनि, उन्हनि जी वञी मदद करियो, उन्हनि जी शेवा करियो, उन्हनि जी आसीस पायो, उन्हनि जे चरणनि में सिर झुकायो। छो त उन्हनि जी शेवा ईअं न करियो ॼण त तव्हीं उन्हनि ते महिरबानी था करियो, न न न न, ॼण तव्हीं श्री राम जी शेवा करे रहिया आहियो। इन भाव में वञी उन्हनि जी शेवा करियो। ऐं अचो त हींअर असीं थोरो ई वक़्तु राम जो नाम ॻायूं, राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम
राम राम राम राम राम राम राम राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 जय जय राम गोविंद हरि हरि 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 प्रभु तेरी ही कृपा से